अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज की हिन वीडियो में असां तव्हां सां ॻाल्हि करण वारा आहियूं सोप सीरियल तकरार ड्रामे जे बारे में। इन तफ़सील ॻाल्हि शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं भी असांजे चैनल ते नवां त अमृत व्लॉग चैनल खे सब्सक्राइब करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। दोस्त जावल खान उन्हनि खे ठाह करण जी पूरी कोशिश कंदो, पर वक़्त ऐं बावल खान फ़ैसिले में न बीहंदा ऐं ॻाल्हियुनि में विच में हलिया वेंदा। मीर कसम खणी वेंदो त मूं मीर जी भेण खे अॻु नाहे कयो ऐं ॿिए पासे रेस नवाब खान 50 माण्हू मोकिलींदो शेरली जे ॻोठ तरफ़ां ऐं उहे शेरली जे ॻोठ तरफ़ां हमलो कंदा। शेरली इहो सम्झंदो त इहो सभु सिजावल खान जा कम आहिनि ऐं रेस नवाब खान जा माण्हू शेरली जे मथां लिकी लिकी वार कंदा। शेरली इहो सम्झंदो त इहो सिजावल खान आहे ऐं ॿिए पासे मीर मूंसां खे ॿुधाईंदो त मूं फ़ैसिले करण जी पूरी कोशिश कई ऐं ॻाल्हियुनि जे विच में ठाह करण जी, पर ॻाल्हियूं वक़्त ऐं बावल खान न करे सघिया ऐं हू ॻाल्हियुनि जे विच में उथी विया। सिजावल खान ठाह करण जी पूरी कोशिश कई, पर ठाह असांजो न थी सघियो ऐं ॿिए पासे मूंसां मीर खां पुछंदो तुंहिंजी मूं मूं सां रिश्तो न आहे त पोइ मां उन सां शादी कंदुसि। वधीक वीडियो ॾिसण चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा। खुदा हाफ़िज़।